सांगड़ डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा जी सबराही में ज़िले में कम कंदड़ सभिनी समाजी तंज़ीमुनि जे नुमाइंदनि सां गॾिजाणी थी। गॾिजाणी खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर चयो त बदकिस्मती सां असांजे ज़िले में हिकु पोलियो जो हिकु केस ज़ाहिर थियो आहे, जंहिं करे हाणे असांखे आगाही सां गॾु वधीक तवानाई चुस्तीअ सां पोलियो जे ख़ात्मे लाइ मुहिम हलाइण जी ज़रूरत आहे। तंहिं करे ज़िले इंतिज़ामिया ऐं सिहत खाते सां गॾु समाजी तंज़ीमुनि जे वर्करनि खे बि शामिल कयो वेंदो, जीअं पोलियो जे ख़ात्मे वारी मुहिम जी असराइती निगरानी थी सघे ऐं असांजे मुस्तक़बिल जा महिमार सेहतमंद ज़िंदगी गुज़ारे सघनि। इन मौक़े ते आबादी जे भलाई वारे खाते जे डिप्टी डायरेक्टर साइमा ख़ान, तालका ऑफिसर अब्दुल लतीफ़ शाह, डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर दीदार अली सोलनगी समेत समाजी तंज़ीमुनि जा नुमाइंदा बि मौजूदु हुआ ऐं ज़िले इंतिज़ामिया सां गॾिजी कमु करण जो यकीन ॾियारियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।